लतीफ़ साईं चयो त नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान में बरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उन्हनि जोगीअड़ा जहान में उहा मंझ हमाम आराम अरब थिया उॾान आराम कयाऊं आऊं न जीअंदी उन्हनि। हक़ी ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं किरदार तमामु नंढड़ा हूंदा आहिनि पर जॾहिं उन किरदार जी पुठभराई थींदी आहे त उन सां गॾु तमामु वॾा माण्हू बीठल हूंदा आहिनि जंहिंजे करे उनजी शख़्सियत उजागर थींदी आहे। मां सम्झां थो मां त हिकिड़ो तमामु नंढड़ो माण्हू आहे। सिंध धरती जे ज़मीन सिंध धरती जे मिटीअ मां जनमु वरितो आहे। इन खां वॾो मुंहिंजे लाइ को बि एज़ाज़ न आहे। इन खां वॾो न मुंहिंजे लाइ फ़नकारी एज़ाज़ आहे न मुंहिंजे लाइ शागिर्दी एज़ाज़ आहे न मुंहिंजे लाइ को सियासी सोच रखंदड़ एज़ाज़ आहे। मुंहिंजे लाइ वॾे खां वॾो एज़ाज़ इहो आहे त मां हिन धरतीअ मां पैदा थियो आहियां। हिन धरतीअ जे ख़मीर मां मुंहिंजो जनमु थियो आहे। हिकिड़ी आम रवायती हले त मूंखे उहो जुमिलो ॾाढो तलख़ लॻंदो आहे। जॾहिं ॿुधो त मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे। काफ़ी सारे दोस्तनि फ़नकारनि जे वाता शाइरनि जे वाता यार सिंध में क़दुरु कोन्हे। मां हुनखे चवंदो आहियां मां जो पूरी दुनिया घुमी अचो पर जेतिरो सिंध मोहबत ऐं सिंध क़दुरु थी करे मां नथो सम्झां त दुनिया में अहिड़ी का बि कुंड हूंदी जिते जंहिंखे हिन अजरकनि जे मान में हिन अजरकनि जी शिकिल में एतिरो वॾो मान मिलंदो हुजे। मां तमामु घणो थोराईंदो आहियां अवां सभिनी दोस्तनि जो। जॾहिं जामशोर में आयो हुउसि के क्राइसिस में असां हिते आया हुआसीं। मोड जो ज़मानो हुयो ऐं ॿियो हिकिड़ो ख़ानदानी मसइलो हुयो जंहिंजे करे पोइ हिन ई प्रेस क्लब जे हेठां ई टीवी नारो दुकान जॾहिं मां कमु कंदो हुउसि उते वरी उन में राग जो शौक़ु ईअं हो त माना कंहिं बुज़ुर्ग जे मथां को ॿ टे माण्हू वज़न रखी छॾिजे गुरबत बदाली वरी उन में राग जो शौक़ु। जॾहिं खां सिंध जो नालो खणणु शुरू कयुमि त मूं वटि न इल्मु हो न रागदारी हुई न आवाज़ हो कुझु बि कोन। पर मूंसां दोस्त जेके तव्हां जहिड़ा तव्हांजी शिकिल में जेके दोस्त मूंसां गॾिजी विया उहे ॾाढा क़ाबिल आहे जिन ख़बर ई न पई त असांखे कखपतीअ मां कीअं लखपती बणाए छॾियो। ऐं उन हिकिड़े ॾुखे वक़्त मां इहे ई दोस्त हुया जेके आदतूं ॾेई सहारो ॾेई पंहिंजे हथनि ते खणी पंहिंजे भाकुरनि में खणी जेका मंज़िल तलबीसी उन्हनि असांखे उन ते विहारी। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी दोस्तनि जो जिन इब्तिदाई मरहले में उन में साईं दामेश साईं खे ख़बर आहे बिल्कुलु त कीअं असां उन प्रोसेस मां हिकिड़े मां गुज़रियासीं। अञा ताईं गुज़रूं पिया पर जेतिरियूं बि मोहबतूं कल्ह खां वठी अॻे जेको जनमु ॾींहुं हुयो सो मोहरम में हो नाई मोहरम पर नाई मोहरम ई नेटवर्क बि बंदि आहे कुझु बि कोन हो न फेसबुक हो न पोस्टूं। पर पोइ बि मुंहिंजे घर एतिरा केक उतारे मुंहिंजा घर वारा परेशान थिया मोहरम लॻो पियो आहे भला तूं शादी जो ऐलान कयो आहे छा। मां चयो त न मां शादी जो ऐलान कोन कयो। जनमु ॾींहुं आहे पोइ हुनजे दोस्तनि सां साईं महेश कुमार वारा केक खणी आया साईं पुनल साहिब वारा केक खणी आया साईं जेको आहे सो साईं सागर आलवाणी साहिब वारा ॿिया इलाही सारा दोस्त आहिनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं महसूसु कंदो आहियां हिन ॻाल्हि खे त जेको बि कचनि पकनि सुरनि में मूं जेको बि आला पियो आहे सिंध मूंखे एतिरो मान ॾिनो आहे एतिरो क़दुरु कयो आहे जो मां हुन वांगुरु त ॿ टे ॾींहं पहिरीं हिकिड़ो किताबु पढ़ां उमर ख़याम जो तमामु वॾो शाइर हो। उन लिखियो त चई त महबूब भरिसां हुजे ऐं उनजे हथनि में जाम हुजे। महबूब भरिसां हुजे ऐं उनजे हथनि में जाम हुजे ऐं अॻियां पयल को ताम हुजे। उन खां पोइ बि जेकॾहिं मां जन्नत खे तलबियां त मूंखां वधीक को बदज़हन माण्हू आहे ई कोन हिन दुनिया। त असां वटि अॼु महबूब बि आहिनि ताम बि आहे ऐं जाम बि आहे। हींअर मां सम्झां थो त ज़िंदगी लॻभॻि एतिरो जेको आहे सो असां सां साथ ॾिनो आहे जो इलाही सारियूं ख़्वाहिशूं इलाही सारियूं मंज़िलूं तय करणियूं